सवाल थियो आहे त जेकॾहिं खाधे पीते जे थांवनि में या खाधे पीते जी शयुनि में कुतो मुंहुं विझी वञे त उन जे लाइ शरई हुकुम छा आहे? छा उन जे मथां कलमा शहादत पढ़ी सघिजे थो या न? बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जेकॾहिं कंहिं थांव जे अंदरि कुतो मुंहुं हणी वञे या खाइण जी शयुनि में कुतो मुंहुं हणी वञे त उहे पलीत आहिनि। इन करे जेके खाइण जूं शयूं आहिनि से इस्तेमालु करण जे क़ाबिल न आहिनि। रही ॻाल्हि त जेकॾहिं थांव आहे उनखे पाक करण जो तरीक़ो ई आहे त उनखे 3 मरतबा धोइबो ऐं हर मरतबा उनखे धोई ऐं छॾे ॾिबो तां त जेको आख़िरी पाणी जो कतरो आहे सो बि ॻड़ी वञे। अहिड़े नमूने सां 3 मरतबा धोईंदो। पर जेकॾहिं को लसड़ो थांव आहे जीअं शीशे जो हूंदो आहे त पोइ उनखे 3 मरतबा धोअण सां बि उहो पाक थी वेंदो। पर बहितर इहो आहे त उनखे बि 7 मरतबा धोइजे। जीअं सुनन दार कुतनी जे अंदरि हदीस मुबारका वा हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो त कान इज़ा वलगल क़ल्ब फील इनाए अराकहू व गसलहू सलास मर्रातिन। पाण फरमाए थो त जेकॾहिं कंहिं थांव जे अंदरि कुतो मुंहुं हणी वञे त उनमें जेका मौजूदु शइ आहे उनखे हारे छॾिबो ऐं उन थांव खे 3 मरतबा धोइबो। इन हदीस मुबारका मां मालूम थियो त थांवनि खे 3 मरतबा धोतो वेंदो। ऐं रही ॻाल्हि त ॿियनि अहादीस मुबारका में 7 जो बि ज़िक्र आयो आहे, 1 मरतबा जो बि ज़िक्र आयो आहे, 8 मरतबा जो बि ज़िक्र आयो आहे। इन करे फुक़ाहे किराम फरमायो आहे त 3 मरतबा धोतो वेंदो उनखे, बक़ाया 7 या 8 मरतबा धोअण इहो मुस्तहब आहे। रही ॻाल्हि इहा त छा उनते कलमो पाइण बि घुरिजे? जेकॾहिं पढ़ियो वञे त हर्ज न आहे, पर ज़रूरी न आहे कलमो पढ़णु। वल्लाहु आलम बिस्सवाब।